आले सुन्नत जमायत ठिकराठो पारां मियाँ अमानल्ला सहरवर्दी कादरी ते संगरार पुलिस पारां दाख़िल कयल कूड़े केस के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जंहिंमें मौलवी नियाज़ सिकंदरी साहब, ग़ुलाम शबीर महतम कादरी, रफ़ीक अहमद महर, इमाम अख्तर मंगरो, ख़ालिद हुसैन काज़ी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया के चयो त साईं ही एहतजाज आहे असांजे हज़रत आलामा मौलाना मियाँ अमानुल्लाह सोहरवर्दी साहब ते FIR थी आहे। हीअ ग़ालिबन गवर्नमेंट जे तरफ़ां FIR आहे त ही का मज़हबी छिकताण करे थो, ग़लति सलत ॻाल्हाए थो। उन जे लाइ मियाँ साहब जे लाइ हू पाण बि बयानु करे थो त का बि ग़लति अहिड़ी क्लिप आहे, को वीडियो आहे, मूंखे ॾेखारीनि त मां जेको ग़लति ॻाल्हायो आहे। मियाँ साहब सां जेका बि ही थियो आहे मामिलो सभु ज़्यादती आहे। मियाँ साहब क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ ॻाल्हायो आहे, FIR कई थी वञे। इन जे करे असां ही पुरज़ोर इन FIR जी मज़म्मत कयूं था ऐं असां अपील कयूं था त इहा FIR जल्द खां जल्द ख़ारिज कई वञे। असांजे आलिम, सुठे आलिम, बहितरीन आलिम, आलिम दीन मियां अमानुल्लाह ते जेको आहे FIR कई वई आहे, जंहिंजो कोई बि अहिड़ो माना न ग़लति ॻाल्हायो न आहे ऐं बिना सबूत जे हुन ते FIR थी आहे। असां SP साहब खां पुरज़ोर अपील कयूं था ऐं इन जी FIR जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। असां हिन वक़्तु SP साहब खे अर्ज़ु कयूं था त इहा FIR जेका मियाँ साहब थी आहे जेको आहे रद्द कई वञे। कूड़ी आहे, न ॻाल्हि ॿुधी आहे न कई आहे। हीअ आलम जेको आहे वॾो आलम आहे, जेको आहे सो जेको क़ुरान शरीफ़ में चवंदो आहे जेका बि ॻाल्हि थींदी आहे सच थींदी आहे। बाक़ी FIR कूड़ी आहे, FIR जल्द खां जल्द रद्द कई। असांजी अपील आहे फ़ी रद्द कई वञे। हीअ आलम असांजो वॾो आहे, जेको बि ॻाल्हाईंदो आहे क़ुरान हदीस में ॻाल्हाईंदो आहे। हीअ आलम सचो आहे, हीअ FIR कूड़ ते ठही आहे, रुॻो कूड़ आहे। असांजो इहो मौक़िफ़ आहे, रद्द थी वञे FIR बसि। मुज़ाहिरीन DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयो त असांजे अहले सुन्नत जमायत जे आलम तां फौरी तौर कूड़ो केस ख़त्म करे साणस इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं खेनि ज़ाती सिक्योरिटी पिणु फराहम कई वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।